अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। साईं मुंहिंजा तारीख़ जो पेर था खणो पोइते, यानी माण्हू जो शुरू खां मथे खां हेठि ईंदो आहे, पाण वरी हेठां खां था हलूं मथे। हाणे छा थियो आहे जो अॼु आहे डिसेंबर जी तारीख़ 7 ऐं 2020। हाणे हिन खां 70 साल खनि अॻु में 72-73 साल अॻु में पाकिस्तान थी वियो। असां भायो त वाह जो असां कमु कयो आहे, GM सैयद साईं पाकिस्तान असांखे ठाहे ॾिनो आहे, जो जिना साहब पाकिस्तान ठाहे ॾिनो आहे ऐं पंहिंजो वाह जो कमु थींदो भलो। पर छा जेके हाकम थिया उहे वरी थी विया पनाहगीर ऐं पंजाबी। अहिड़ो मुल्क खे मुंझायूं जो 70 सालनि में वञी थिया ख़ैर, ऐं सिंधियुनि खे अहिड़ो ख़्वार कयूं, अहिड़ो बुछड़ो कयूं जो सिंधी जहिड़ो को आहे ई कोन को, बलोचनि जहिड़ो को आहे कोन को बुछड़ो, पठाणनि जहिड़ो को बुछड़ो आहे कोन को, बंगालियुनि जहिड़ो को बुछड़ो धरती ते आहे कोन को। इन ॿई पंजाबी जेके फ़रिश्ता ऐं पंहिंजो पनाहगीर जेके आहिनि से फ़रिश्ता, दामन निचोड़ दें तो फ़रिश्ते वज़ू करे। असां ॾिसण में इहो 70 सालनि खां इहा हिस्ट्री। इहा थी ॻाल्हि पोयों पेर। हाणे अॻिते था हलूं वरी। असां वरितो इहे जेको असांखे मिलियो जेको बि सो मिलियोसीं अंग्रेज़ खां। साईं अंग्रेज़ जेकी चिठियूं कयूं माण्हुनि सां सो पंहिंजी जाइ ते, पर जॾहिं आया पंहिंजो हुकूमत में, चऊं त साईं असीं त भला माण्हू आहियूं, दामन निचोड़ दें तो फ़रिश्ते वज़ू करें, ऐं पंहिंजो असीं त ॾाढा माण्हू भला सिंध जे पाकिस्तान हिंदुस्तान जे माण्हुनि खे असीं आज़ादु करण जे लाइ आया आहियूं। ऐं जेके मीर टालपुर हुआ तमामु बुछड़ा माण्हू हुआ, ऐं अहिड़ा हुआ। वठी जो चार्ल्स नेपियर जेको आहे वठी किताबु लिखियो, हुनजे भाउ वरी किताबु लिखियो, अहिड़ा कमु कयूं जो वञी थिया ख़ैर। बराबरि साईं टालपुर मीरनि जहिड़ो को बुछड़ो लभे कोन थो धरती ते। वारो कयो बिना खे पकड़ियो, वठो रुस्तम ख़ान खे, वठो हिनखे सभिनी खे खणी वञो बिना खे पूने में ऐं कलकत्ते में वञी उते मरनि, उते वञी झुरनि। हुननि जा औरतुनि जा जेके आहे अहिड़े नमूने सां उघाड़ो करे उनखे हैदराबाद जे किले में कढो ऐं पंहिंजो मथां को खणी वञनि पंहिंजा हीरा जवाहर सोन चांदियूं जेके आहिनि से वञी खथड़ में वञी हूसलीअ में वञी रहो। तव्हांजो मायूं जेके आहिनि पंहिंजे टालपुरनि जूं से वञी हूसली में रहियूं, खथड़ में वञी रहियूं, पंहिंजे शीदियुनि जे घरनि में जेके हुनजा नौकर चाकर हुआ। इहा कयूं जिठ अंग्रेज़नि पंहिंजो मीरनि सां टालपुर सां। मीर साईं मीर भला माण्हू वीचारा, मीरनि जहिड़ो त को लभे कोन को, दामन निचोड़ दें तो फ़रिश्ते वज़ू करे। तमामु भला माण्हू वीचारा अहिड़ा कमु कयूं, सभिनी खे निज़ाम वारनि खे, सभिनी लिगारनि खे, सभिनी बलोचनि खे वठी आया, पंहिंजो बलोचिस्तान सॼो अची सिंध में आबादु कयूं। जीअं पनाहगीरनि अची सॼो पनाहगीरनि खे आबादु कयो, जीअं पंजाबियुनि अची सॼो पंजाबियुनि खे आबादु कयो वञो, तीअं अबाब मीरनि टालपुरनि जेको आहे भला माण्हू तमामु सॼा बलोच आणे सिंध में रखियऊं। अल्हम्दुलिल्लाह, शुकुरु थियो रब पाक जो, वॾी ॻाल्हि थी। पर हुन जेको खसियो पंहिंजे हुननि खां कलोड़नि जहिड़ा बुछड़ा माण्हू लधा ई कोन धरती ते। वञी भेण अहिड़ा माण्हू बुछड़ा अहिड़ा सी बसि हीअं थी वियो हलियो, हीअं थी वियो हलियो। वञी भेण जा पर बाबा मीर साहिब थो अचे साईं, हाणे टालपुर था अचनि बाबा, टालपुर भला वीचारा, टालपुर ॾाढी बेइंसाफ़ी थी, टालपुर सां ज़ुल्म थियो भेण। सॼो मुल्क जेको आहे टालपुर खाई विया हलिया, पर वाह जो कमु थियो वञो, वारो कयो कलोड़ा भेण ख़राब बुछड़ा तुंहिंजो सरफराज़ जेको भला ॼाम हिन ग़ुलाम वेठो ॻाल्हि अहिड़ो ख़राबु वञी थिया ख़ैर। वञी भेण जा पुट हा भाउ भलो कमु थियो, हा भाउ भलो थियो कमु साईं, वाह जो कमु थियो साईं। कलोड़नि सां सभु भेण मारे, हुननि जा मुंझ करे भेण किलनि मंझि हिन में हुनखे सभिनी खे कढी, ग़ुलाम नबी खे हुनखे अलाए मूंखे नाला कोन था अचनि हुनजे, न को मुंहिंजा माइट, न को हू।
वाह जो साईं कमु कयऊं अबा हिननि कलोड़नि खसियो कंहिंखां साईं कलोड़ा भला माण्हू वीचारा आया सिंध में हू जेके हुन खां अॻु में हुआ पंहिंजो हू जेके दिल्ली जा ठग हुआ हुन खां अॻु में जेके अरगून हुआ बिना तुरखान हुआ को बिना वञी भेण जा पुट ही त तमामु बुछड़ा माण्हू हिन खे कलोड़नि अची खसियो वीचारा कलोड़नि बादशाही कयऊं सुठा बादशाह सोन गोल्डन जेको दौरु थी वियो कलोड़नि जो साईं कलोड़नि जहिड़ो त को लभे कोन को शाह लतीफ़ हुन ज़माने में पैदा थियो फलाणा माण्हू वाह जो कमु थी वियो हलियो साईं हाणे वञो पोइ हिते अञा बि ॾिसो छा थियो भेण छा थियो हा बा कलोड़नि खां अॻु में अलाए केरु हुआ ख़बर ई कोन्हे ख़बर ई कोन्हे कलोड़नि खां तुरखान खां अरगून खां अॻु में अलाए केरु हाणे साईं वञो अञा पोइ हिते वञो ॾिसो छा थियो अबा वञूं था एंटीक्विटी में जे पुराणे ज़माने में अबा हू सूमर आहे साईं भला माण्हू सूमरनि जहिड़ो साईं सूमर न पर समा समनि जहिड़ो को लभे कोन को समूह जाम तमाची निज़ामुद्दीन वाह साईं वाह अहिड़ी ॻाल्हि थी वेली बसि दामन निचोड़ दो तो फ़रिश्ते वज़ू करे साईं अहिड़ा भला माण्हू वीचारा नूरीअ खे अॻिते करण वारा ई पंहिंजो असांजा उमिरि चंद जा माइट ई फलाणे जा ई साईं वाह जो कमु थी वियो भला माण्हू वीचारा पर साईं उहो जेको सूमरा जेके भेण ख़राबु ॾाढा बुछड़ा छो जो चनेसर जेको वियोसि हुन वञी हुनखे वठी आयो अलादीन खे ऐं उन जेको आहे हीअं करे छॾियो पोइ वीचारा पंहिंजो समाजिक हुन साम्हूं झलियूं साईं सूमरनि जूं पोइ वाह जा कमु थी विया पर वरी सूमरनि खे मोटाए कोन न हुकूमत वरी पाण हुकूमत कयऊं सूमरा अची विया वरी धोबी जो कमु कनि वरी पंहिंजो कारपेंट्री जो कमु कनि को फलाणो कमु कनि को फलाणो खटरी जो कमु कनि हे कमु कनि ठीकु आहे पोइ समा वरी जेके आहिनि से पोइ वरी हाणे हारी वञी थिया वरी बहरहाल इहे ॻाल्हियूं थियूं इन खां अॻु में साईं केरु हुआ अड़े हू जेको आया हुआ पंहिंजो दमिश्क मञा उन्हनि जो औलाद मञा आया हुआ सूमरनि खां अॻु में 300 साल सूमरनि जा 300 साल समनि जा 70 साल अरगूननि जा ख़रान केतिरा साल फलाणनि जा हेतिरा कलोड़नि जा हेतिरा सी मीरनि जा हेतिरा सी अंग्रेज़नि जा अंग्रेज़ बि जेको आहे 100 साल हुकूमत 104 साल सिंध ते हुकूमत कई अथई वाह जो कमु करे छॾियऊं हाणे 70 सालनि खां पनाह ऐं पंजाबी ऐं पनाहगीर वेड़ा हुकूमत कनि हाणे साईं कंहिंखे को कोन्हे जेको पंहिंजो साहस पंहिंजो संभाए सघे छा करे सघे कुझु बि नथो करे सघे भेण हेॾां मिलिट्री बीठी आहे हेॾां पुलिस बीठी आहे हेॾां पादरनि जो ज़पको लॻो पियो आहे हेॾां खणा माण्हुनि खे 20,000 माण्हू भेण बरोचनि जा खणी विया सिंधियुनि जा खणी विया हाणे लॻा आहिनि पुठनि जे पोयां पुठियां पर तारीख़ जो दस्तूर इहो आहे जेको पुराणो जेको हूंदो उन खां ॿियो जेको ईंदो खसीण वारो जो चवंदो त आऊं त भलो आहियां हू मूंखां अॻु में जेको हुओ बदमाश पहिरें नंबर जो सम्झो इन करे उनखे तव्हांखे आज़ार मां लाहिण जे लाइ असां अची हुनखां हुकूमत खसी आहे ऐं तव्हांखे असीं बसि हाणे मोतवर था बनायूं तव्हांखे सोना ताज पाराईंदासूं सभिनी खे जेके बि आहियो हाणे जेके बि पंजाबी ऐं पनाहगीर आहिनि उहे सभु तव्हांखे सोनो ताज पाराईंदा हींअर सम्झो इहे सिंधियुनि खे बरोचनि खे पठाननि खे ऐं बंगालियुनि खे पारायूं वरी जान छॾाए भॼी हलिया हाणे इहा थी हिस्ट्री जे हिकिड़े पोइते वञण जी हिकिड़ी मुख़्तसिर ॻाल्हि मूंखे सम्झ में आई मुंहिंजो भला ॼाम हिन ग़ुलाम संदो सुवाल सुणिज तूं हिन में माण्हूअ में का त चङाई हूंदी भरिसां हिनखे चङाई का ॾिसण में को अचे थी को कंहिं आलिम खे को ॾिसण वारे खे भई सभु कुझु ॾिस अहिड़ो बुछड़ो माण्हू हो ई कोन को सरफराज़ जहिड़ो पर आउं ॾिसां थो त भेण को सरफराज़ जहिड़ो त को चङो माण्हू त को हो ई कोन को न को कलोड़नि में न को मीरनि में न को अरगूननि में त को तुरखाननि में भला केरु हो चङो सरफराज़ भला ॼाम हिन ग़ुलाम संदो सुवाल सुणिज तूं अहिड़ो भलो माण्हू हुनखे अहिड़ो बुछड़ो करे माण्हू था पधिरो कनि पेश कनि हा साईं वटि हिसाब सां कंहिं ॾियणो आहे छो फलाणो थो चवे त अहिड़ो बुछड़ो फलाणो थो चए त अहिड़ो बुछड़ो हा फलाणो त चए थो अहिड़ो बुछड़ो पर तो को अखियुनि सां ॾिठो तोखे कहिड़ी ख़बर आहे तो को पुछो वञी हुनखां ख़बर खोटे हुनखां पुछी हा हुनखां जाॻाए उथारे लूसी छा चइबो आहे हुनखे जेको हज़रत ईसा इस्लाम उथारियो माण्हू हुनखे
उथार बाबा तोसां कहिड़ी वेदन थी, छा थियो, हुन खां पुछ की न पुराणी ॻाल्हियुनि ते संदरो ॿधो बीठा आहियोसि भई सिंध जा जेके हाकिम, सिंध जा जेके तारीख़ जाग्राफी लिखण वारा, त उहा सरफराज़ जहिड़ो को बुछड़ो माण्हू को हो कोन को धरती ते वञ बिना जा पुटु। हाणे साईं पोइ छा केरु फ़ैसिलो कंदो, रब पाक वटि कहिड़ो जवाबु ॾींदो, तव्हां ॾिठो, तव्हांखे कहिड़ी ख़बर आहे। त न साईं असां चऊं था त ॾाढो ख़राबु हो, छो कंहिं चयो तोखे कंहिं ॿुधायो, तूं त हुन ॾींहुं हुअं ई कोन को। चए न साईं उहो फलाणे अलाए कहिड़नि कहिड़नि लिखियो, उहे चवनि था त ख़राबु हो, तंहिं करे असीं बि चवंदा ख़राबु हो। भई तूं त चईं थो ख़राबु आहे, पर हाणे पराई ॻाल्हि ते तोखे कहिड़ी ख़बर आहे, तूं को रिसर्च कर भेण, जुठ आहे का ॻाल्हि आहे, मथो ख़राबु आहे। अल्लाहुम्म सल्ली अला सय्यिदिना मुहम्मद। हिसाबु किताबु ॾियणो आहे सो कंहिंखे, कलोड़ा भला ख़राबु न आहे, केतिरी ख़राबु हुआ, पर जो ख़राबु न आहे, मीर केतिरो ख़राबु आहे, अंग्रेज़ केतिरो ख़राबु हुआ भेण सां, वरी हाणे पंजाबी पनाहगीर केतिरो ख़राबु आहिनि, केतिरा सुठा आहिनि, सभु को अलाह खे ख़बर आहे। पर असां त वेठा आहियूं, ॾिसूं हेॾा मुल्क लॻो आहे पियो आहे मसीह ते। अल्लाहुम्म सल्ली अला सय्यिदिना मुहम्मद नबील उम्मी व अला आलिहि व असहाबिहि अज़वाजिहि ज़ुर्रिय्यातिहि अहल बैतिहि अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउ। या अल्लाह असां माना बरीउम मिनकुम, अल्लाह इन खां असां बरी आहियूं, असांखे परवाह ख़बर न आहे केरु बुछड़ो हो, केरु ख़राबु हो, केरु सुठो हो, तूं पाण ॼाण, हिसाबु तो करे छॾियो हूंदो अॻु में ई, असांखां पुछी कोन कंदे, पोइ सरफराज़ जो बि हिसाबु तो कयो हूंदो, ऐं मीरनि जो बि, ऐं टालपुरनि जो बि, ऐं कल्होड़नि जो बि, ऐं अंग्रेज़नि जो बि, ऐं पंजाबियुनि जो बि, ऐं सिंधियुनि जो पाण ई कजांइ, मूंखां न पुछजांइ, तूं पाण ॼाणजांइ। अल्लाहुम्म सल्ली अला सय्यिदिना मुहम्मद नबील उम्मी व अला आलिहि व असहाबिहि अज़वाजिहि ज़ुर्रिय्यातिहि अहल बैतिहि अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।